नाज़रीन, इजराइल अमरीका जंग के अॼु 12हों ॾींहुं आहे ऐं 12हें ॾींहं में जंग दाख़िल थी चुकी आहे। ओपनाए हुर्मुज़ ते मुसलसल ऐं मुकमल जेको कंट्रोल आहे ईरान जो उहो बरक़रार आहे, जंहिं सॼी दुनिया जी जेका मईशत आहे उन में हिकिड़ो ज़लज़लो आणे छॾियो आहे ऐं दुनिया जी सियासत हुजे, आलमी मईशत हुजे, आलमी सिक्योरिटी हुजे, हिन जंग जा हिन चिकताण जा जेके असर आहिनि उहे ॾींहों ॾींहुं गहरा थींदा पिया वञनि, संगीन थींदा पिया वञनि, उनजी शिदत खे तमामु घणो महसूसु कयो पियो वञे। कुझु टाकड़ीअ जा आवाज़ पिया ॿुधण में पिया आया, पर अञा ताईं उन हवाले सां का संजीदा कोशिशि या का संजीदा अख़बराई हिन वक़्त ताईं असांखे नज़र कोन आई आहे। अॼोके ॾींहं जी जेके डेवलपमेंट्स आहिनि, अॼु ही 12हों ॾींहुं आहे हिन जंग खे मुसलसल ईरान मथां इज़राइल अमरीका जा हमला जारी रहिया आहिनि ऐं जवाबी जेका कार्रवाई आहे ईरान जी उहा पिणु जारी आहे। मुश्तबा ख़ामनाई जी जे हवाले सां जेका दावा साम्हूं पे आई त हू कंहिं हमले में ज़ख़्मी थिया आहिनि, उनजी तरदीद ईरान पारां साम्हूं अचे पई। उन सां गॾोगॾु नाज़रीन जेका सूरत हाल तेल जे हवाले सां अचे पई, न्यूयॉर्क टाइम्स मूजिबि त उन हवाले सां ट्रंप इंतिज़ामिया जो इहो अंदाज़ो बि ग़लति साबित थियो आहे। इन जंग खे वठी करे अमरीका खे इहो अंदाज़ो न हो त हिन जंग सां को तेल मंडी इन हद ताईं मुतासिर थींदी। उनखे अंदाज़ो हो त ईरान जे हवाले सां इहो ॼाणायो पियो वञे न्यूयॉर्क टाइम्स में त ईरान महदूद कार्रवाई करे सघे थो। ट्रंप इंतिज़ामिया खे इन क़िस्म जो जे रद्दमल जो अंदाज़ो हो ऐं जेके अंदाज़ा समूरा ग़लति साबित थिया आहिनि ऐं जहिड़े रीति ओपनाए हुर्मुज़ खां पोइ उनजी बंदिश खां पोइ जेका तेल मंडी जी सूरत हाल आहे, आलमी तेल मंडी में मुसलसल जेका सूरत हाल असां ॾिसूं पिया, उन खां पोइ हिकु भेरो ॿीहर नाज़रीन जेको अमरीका अंदरि जेके मुख़्तलिफ़ आवाज़ आहिनि जंग जे हवाले सां या जेको दबाव आहे उन में तमामु घणो इज़ाफ़ो थियो आहे। न रुॻो अमरीका पर इज़राइल अंदरि बि साॻी सूरत हाल असांखे नज़र अचे पई। इन जो जंग जो जवाज़ छा हो, इन जंग जी जे हवाले सां उनखे साबित करण में हिन वक़्तु इज़राइल ऐं अमरीका ॿई ॾुखियाईनि जो शिकार नज़र अचनि पिया। उन सां गॾोगॾु नाज़रीन जेका सूरत हाल वक़्तु नज़र अचे पई, ॻाल्हियुनि जे हवाले सां बि इहे ॻाल्हियूं साम्हूं आयूं त डायलॉग जे हवाले सां बि हिकिड़ो ऑप्शन मौजूदु आहे, पर ईरान हुजे मुसलसल ईरान इनकारी आहे। ईरान जो इहो चवणु आहे त असीं मौक़िया ॾेई ॾिठासीं ऐं मौक़ियनि खां पोइ असांखे छा मिलियो असां उहो बि ॾिठोसीं। हिननि खे अंदाज़ो कोन्हे त असां अञा छा कुझु करे सघूं था। हीउ वधीक नाज़रीन मामिलो केसि ताईं हली सघे थो। अव्हांखे यादि हूंदो त गुज़िरियल ॾींहुं ऐं उनखां अॻु बि अमरीकी सदर पारां अहिड़ा इशारा बि ॾिना विया त हीउ जंग हाणे ख़ात्मे जे वेझो आहे। हलंदड़ हफ़्तो ख़ात्मे जो हफ़्तो न हूंदो, पर हीउ जंग बहरहाल ख़ात्मे जे वेझो आहे त जेकॾहिं अमरीका हिन जंग मां निकिरे थो त पोइ छा पोज़ीशन बीहंदी। ऐं उनखां पोइ ईरान बि जवाबी हिकिड़ो रद्दमल ॾिनो हो त हाणे जिन जंग शुरू कई आहे उन्हनि त जंग जी शुरूआति करे छॾी, पर हाणे हीअ जंग ख़तमु कॾहिं थींदी इन जो फ़ैसिलो हू न पर असां कंदा। अॼु ईरान इहा बि ॻाल्हि कई आहे त आलमी निज़ाम खे संगीन ख़तरा दरपेश आहिनि ऐं उन करे आलमी बरादरीअ खे अॻियां अचणु घुरिजे। इहा बि ख़ातिरी कराई वई आहे त असां ख़िते जा जेके मुल्क आहिनि उन्हनि खे वधीक असां पारां उन्हनि ख़िलाफ़ का अगराई न थींदी। नाज़रीन मुख़्तलिफ़ डेवलपमेंट्स आहिनि, अॼोके प्रोग्राम में उनखे फोकस कंदासीं ऐं मुल्क अंदरि जेके कुझु ऑस्टेरिटी मेजर्स नज़र आया आहिनि, क़ौमी बचत पॉलिसी, सिंध सरकार बि वफ़ाक़ी क़ौमी बचत पॉलिसीअ जी मंज़ूरी ॾिनी आहे, उन ते अमल दरामद जी मंज़ूरी ॾिनी, उन्हनि बि कुझु साॻी नोईअ जा फ़ैसिला ॾिना आहिनि। उन सां केतिरो फ़र्क़ु पवंदो ऐं जेका हीअ पेट्रोलियम सप्लाई बहाल थियणु शुरू थी आहे मुल्क अंदरि, ओपनाए हुर्मुज़ जी बंदिश खां पोइ हाणे बहरे अहमर मां नाज़रीन तेल वठणु शुरू थियो आहे ऐं तेल सां भरियल जहाज़ पोर्ट कासिम ते पहुचण जो सिलसिलो बि जारी आहे। त उनखां पोइ छा ईअं सम्झिजे चइजे त जेको तेल बहिरान जो मुल्क अंदरि ख़तरो हो उहो हाणे टरी चुको आहे। उन वारे सां बि गुफ़्तगू कंदासीं नाज़रीन। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहिनि जो तारुफ़ असां कराईंदसि। सॼो के प्रोग्राम में गुफ़्तगू जे लाइ मूंखे जॉइन कयो आहे सीनियर डिप्लोमेट आहिनि, गुणा एम्बेसडर ज़फ़रुल्ला शेख साहिब वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम जो हिसो आहिनि। असद अली शाह साहिब नाले वारा इकोनॉमिस्ट आहिनि, वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम जो हिसो आहिनि ऐं सीनियर सहाफ़ी तज़िया निगार डेली सिंधियार जा एडिटर एजाज़ माहिर साहिब मूंसां गॾु नाज़रीन प्रोग्राम में शरीक आहिनि। मां सभिनी खे भली कार ऐं सभिनी जी महिरबानी, मां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु ॾिनो। शाह साहिब अव्हां खां गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी शेख साहिब ऐं एजाज़ साहिब जी इजाज़त सां। कीअं ॾिसो पिया समूरी सूरत हाल खे, आलमी मईशत खे हिन वक़्तु जेके ख़तरा दरपेश आहिनि। अॼु 12हों ॾींहुं आहे हिन जंग खे, ओपनाए हुर्मुज़ बि मुसलसल उनजी बि बंदिश आहे। जेके असर साम्हूं अचनि पिया असांजे मुल्क पारां ऐं ॿियनि मुल्कनि कुझु उन खे साम्हूं रखंदे कुझु फ़ैसिला बि वरिता आहिनि। कीअं ॾिसो पिया हिन समूरी सूरत हाल खे अव्हां अञा वधीक जेकॾहिं हीउ जंग अञा वधीक जीअं ॼाणायो पियो वञे त हीउ हलंदड़ हफ़्तो हिन जंग जे ख़ात्मे जो हफ़्तो न हूंदो, अञा कुझु वधीक ॾींहं लॻी सघनि था, त पोइ छा सूरत हाल बीहंदी? जी तव्हांजी महिरबानी नाज़िया। ज़ाहिरा हिन जंग जो तमामु घणो इम्पैक्ट आहे पूरी दुनिया ते
ऐं ख़ासि तरह सां माशी इम्पैक्ट छाजे लाइ जो इहो गल्फ ऐं ईरान मिलाए करे इहो तक़रीबन तमामु घटि में घटि 20-25% जेको आहे ऑयल एंड गैस रिसोर्सिस ऐं जेका दुनिया में कंज़म्पशन आहे ऑयल एंड गैस जी तक़रीबन 20% इहो जेको स्ट्रेट ऑफ हुर्मुज़ आहे उतां पास थिए थी पई सो मेन जेको इशू आहे असांजे लाइ बि असां जहिड़े मुल्कनि जे लाइ ॿिया ॿियूं जेके बि इकॉनमीज़ आहिनि इम्पोर्ट रिलायंट आहिनि जेके ऑयल इम्पोर्ट थियूं कनि त ऑयल जो तव्हांखे ख़बर आहे त हर शइ ते इम्पैक्ट आहे ट्रांसपोर्ट ते आहे इंडस्ट्री ते आहे ऐं हर माण्हू ते इम्पैक्ट आहे सो इन जे करे हीअ जेका जंग अमेरिका ऐं इज़राइल शुरू कई उन्हनि जो मूंखे लॻे थो त उन्हनि इहो सम्झो त इमीडिएटली रिजीम जेका आहे उहा कोलैप्स थी वेंदी जेको उन्हनि जो सुप्रीम लीडर आहे उनखे शहीद कयो वियो उन खां पोइ पर पूरी दुनिया हैरान थी वई आहे मां सम्झां थो त जंहिं नमूने सां ईरानियन गवर्नमेंट ऐं ईरान जे माण्हुनि जेको आहे रेज़िलियंस डेमोन्स्ट्रेट कई आहे त हुते सक्सेशन प्लानिंग ऐं हिकिड़ो डिसेंट्रलाइज़ सिस्टम उन्हनि ठाहे छॾियो आहे जो इहा कंहिंखे बि तवक़ न हुई ऐं ऑल्दो ईरान जी इकॉनमी मईशत उन्हनि जी न्यूक्लियर कैपेसिटी न्यूक्लियर त ख़ैर कोन हुई पर जेको एयरफोर्स आहे नेवी आहे उनखे काफ़ी तबाह कयो आहे US ऐं इज़राइल पर जेको रिजीम आहे दैट इज़ स्टिल होल्डिंग ऐं उहो हाणे लॻे थो त तमामु इहो वाज़े थी चुको आहे त ट्रम्प एडमिनिस्ट्रेशन जी जेको एक्सपेक्टेशन हुई त इहा गवर्नमेंट किरी पवंदी ऐं पोइ इहो इकोनॉमिक हुनजा इम्पैक्ट न ईंदा त उहो त बिल्कुलु हुननि जो उपतड़ थियो आहे सो हाणे बि सम्झ में कोन थी अचे हाणे अपेरेंटली लॻे थो वाइब्स आहिनि त ट्रम्प एडमिनिस्ट्रेशन ऐं प्रेसिडेंट ट्रम्प जेको आहे उहो चाहे थो त डी एस्कलेट थिए ऐं सीज़ फायर थिए पर इरानियंस जेको आहे उहे इन मूड में न आहिनि बहरहाल हू बि चाहींदा त को सेटलमेंट वग़ैरह हिन में थिए ऐं इहो जंग रुकिजे पर कम्युनिकेशन जा राब्ता कोन्हनि ऐं तमामु इन जो जेकॾहिं ही ड्रैग थिए थी पई जंग अमेरिकन प्रेसिडेंट इहो स्टेटमेंट बि ॾेई छॾियो त तक़रीबन असां कंप्लीट थी वई आहे असांजी वॉर जेका आहे ऐं सब्सटेंशली हिननि खे असां तबाह करे छॾियो आहे सो कल्ह जी इहा स्टेटमेंट हुई त एक्सपेक्टेशन हुई माण्हुनि जी त उन खां पोइ को डी एस्केलेट थींदो पर डी एस्केलेशन त कोन थियो आहे पूरो सॼा गल्फ कंट्रीज़ इम्पैक्टेड आहिनि ऐं पूरी दुनिया इम्पैक्टेड आहे ठीकु त शाह साहब हाणे जेका पेट्रोलियम सप्लाई मुल्क अंदरि बहाल थियणु शुरू थी आहे ॼाणाए पियो वञे त ओपनाए हुर्मुज़ खां पोइ हाणे बहरे अहमर खां तेल जी सप्लाई शुरू थी आहे जहाज़ पहुचणु शुरू थिया आहिनि त कीअं ॾिसो पिया इन शइ खे ऐं उनखां अॻु इहो बि ॼाणायो वियो हो त असांखे ॿियनि मुल्कनि बि ख़ातिरी कराई आहे ऐं उन ख़ातिरी तहत बि तेल जी सप्लाई वारो जेको मामिलो आहे उहा असांखे नज़र ईंदो त उन में का बंदि रुकावट नज़र कोन ईंदी त हिन वक़्तु इहो चइजे त जेको बहरान जो ख़तरो हो मुल्क अंदरि स्पेशली तेल बहरान जो उहो टरी चुको आहे ख़तमु थी चुको आहे बिल्कुलु टरी त कोन चुको आहे कुझु अरेंजमेंट्स आहिनि ऑयल कंपनीज़ जा जेके अदर देन गल्फ खां कुझु मुंहिंजे ख़्याल में कार्गोज़ ईंदा ऐं पाकिस्तान जी पंहिंजी बि थोरी घणी प्रोडक्शन आहे ज़ाहिर गैस ऐं ऑयल जी सो हे जेको कंज़म्पशन असल में गवर्नमेंट जेको आहे ज़रूरत खां वधीक मां सम्झां थो इंक्रीज़ करे छॾियो 55 रुपीज़ जेको आहे वर्चुअली एतिरो अञा नुक़सानु मतिलबु ऑयल कंपनीज़
असां वटि तक़रीबन 1 महीने जो स्टॉक त हुयो न, सो उहो त पुराणो ख़रीद थियल हुयो। सो उन हिसाब सां जेके ऑयल कंपनीज़ आहिनि उन्हनि खे तक़रीबन 113 या 115 अरब रुपए जो हिन में फ़ाइदो थींदो ऐं माण्हुनि खे नुक़सानु थींदो। पर उनजी जेका जस्टिफिकेशन आहे गवर्नमेंट वटि उहा इहा ई आहे त असां तेल जी प्राइस एतिरी वधायूं जो उनजी कंज़म्पशन घटि थिए, त जीअं थोरो स्लो थी वञे इकोनॉमी, मईशत स्लो थिए पर बिल्कुलु बहरान मतिलबु डिस्ट्रप्शन न थिए। सो अञा मां सम्झां थो त रिस्क आहे डिस्ट्रप्शन जी बि, पर डिमांड ज़रूरु श्रिंक थींदी हिन सां, ऐं गवर्नमेंट बि जेके स्टेप्स खयां आहिनि उन सां बि थोरो घणो कंज़म्पशन जेका आहे घटि थींदी। ज़ाहिर आहे स्कूल जेकॾहिं बंदि थियनि था, बंदि करे कया विया आहिनि, जी ऑफिसिस ऐं ॿियो जेको आहे प्राइवेट सेक्टर बि जेको आहे वर्चुअल, पहिरियों ई असां वटि कोविड जे करे जेको आहे माण्हू पंहिंजो ज़ूम ऐं पंहिंजो वर्चुअल तरीक़े सां कमु करण जो सिलसिलो रहियो आहे। सो बिल्कुलु को वॾो इमीडिएट न आहे, जेकॾहिं हीअ हफ़्ते 10 ॾींहंनि में जंग ख़तमु न थिए, डी एस्केलेशन थी वञे, जंहिंजा मां सम्झां थो त चांसिस आहिनि, त पोइ एॾो वॾो बहिरान कोन ईंदो। पर ठीकु बहरहाल आम माण्हू ते त तमामु घणो इम्पैक्ट ईंदो प्राइस जो, ऐं महांगाई वधंदी ऐं मईशत ते जेको आहे उनजो नेगेटिव इम्पैक्ट ईंदो। ठीकु शाह साहिबु, मुंहिंजी ॻाल्हि खे अॻियां ॿुधाईंदे जीअं मां चयो त चांसिस आहिनि त डी एस्केलेशन ना ही मामिलो जे करे वञे थो, हिन वक़्तु बि रिस्क ख़तमु कोन थियो आहे, पर काफ़ी हद ताईं उन रिस्क में असां घटिताई ॾिसूं था। त छा आम माण्हू जे लाइ जेका हीअ सूरत हाल आहे, छा जेको एतिरी असां वाध ॾिठीसीं तेल क़ीमतुनि में, छा उहा रिवर्स कई वेंदी, उन वाले सां हुकूमत को फ़ैसिलो वठंदी? इन ते बि गुफ़्तगू कंदासीं। नाज़रीन, मूंसां गॾु ज़फ़रुल्ला शेख साहिब बि आहिनि, एजाज़ मार साहिब बि आहिनि। ज़फ़रुल्ला शेख साहिबु, अवां कीअं ॾिसो पिया डी एस्केलेशन जा बयान त साम्हूं अचनि पिया, पर जेका सूरत हाल ग्राउंड ते असां ॾिसूं पिया उहा कुझु मुख़्तलिफ़ नज़र अचे पई। अवां कीअं ॾिसो पिया जेकॾहिं हीअ जेका जंग आहे डी एस्केलेशन ॾांहुं वञे थी त उहा कहिड़ी कंडीशन्स ते हूंदी, केरु उनखे इनिशिएट कंदो? ऐं जीअं अमरीका पारां मुसलसल अहिड़ा बयान साम्हूं अचनि पिया, पर इज़राइल पारां इज़राइल जो मूड जेको नज़र अचे पियो उनखे अवां कीअं पिया ॾिसो उन समूरी सूरत हाल में? आज पहिरें प्रोग्राम में मूं अर्ज़ु कयो हुयो त हीअ जंग घणो करे महीनो खनि अञा हलंदी। रज़ा खां पोइ सॼो सिलसिलो जेको शुरू थियो आहे हिन मिडल ईस्ट में जेकी बाहि ॿारी वई आहे, बड़ी हिकिड़ी वॾी कंस्पिरेसी सां हमास खां हमिलो करायो वियो, बहरहाल उहे सभु शयूं थियूं। हाणे मूंखे लॻे थो त हीअ जेकी जंग वरी हाणे ॿियो दफ़ो हीअ जेकी जंग शुरू थी आहे, जंहिंमें हाणे हिन जो प्री प्लैंड हुयो त रज़ा खे थोरो हटाए करे जॾहिं रिकंस्ट्रक्शन ईंदी त उतां खां पोइ वरी ईरान खे हे कंदा, इहो पहिरियों प्लैन लॻे पियो हुयो। ऐं हिन सॼे प्लैन में जंगनि में जेको आहे नेतन्याहू जो किरदारु तमामु इम्पोर्टेंट आहे। उन ॾाढो प्रोवोक कयो ॾाढो पंहिंजो ट्रंप एडमिनिस्ट्रेशन खे, हुनखे तमामु ग़लति मिसलीडिंग ईरान जेको आहे वॾो खतो हिसो आहे हमास वारा, इहे सॼो जेको आहे हिनखे ख़तमु कयो वञे, उनजो वॾो रोल आहे हिन में। ऐं हो अमेरिकन्स हुन में एतवार करे विया। मां हमेशह इहो जॾहिं बि हिन चई जंग ते ॻाल्हि थी त मां इहो मेंटेन कयो आहे, मां सम्झां थो त इहा अमेरिकन्स जे पॉलिसी जे तरफ़ां मिसकैलकुलेशन हुई। इहा जंग न थियणु खपे आहे, जंग जो कोई जवाबु न हो। जवाबु कहिड़ो हुयो? हिकिड़ो त ठीकु आहे रज़ा खे हुननि तबाह कयो, जेको सॼी दुनिया में हुननि पंहिंजे मथां तोहमत बि खईं, एॾनि माण्हुनि खे शहीद कयो वियो, बेगुनाह हुनजे एरिया ते कंट्रोल कयो वियो, ऐं अहिड़ियूं शयूं कयूं हुयूं जेके बिल्कुलु अनवॉन्टेड हुयूं, पर इहे शयूं न हुयूं, ऐं सभु वायलेशन्स हुयूं यूनाइटेड नेशन्स जे चार्टर जूं, इंटरनेशनल लॉ जूं। हर डिप्लोमेटिक फॉर्म खे पोइ ते कयो वियो। ऐं इसराइल सां जेको आहे हुन नेतन्याहू जेको आहे हुनखे मिसलीड करे ऐं हुनखे अमेरिकन्स खे इन्वॉल्व करे दुनिया में बदनाम करे छॾियो। अमेरिका जेको हिकिड़ो सुपर पावर आहे, ऐं सुपर वॾो बि जॾहिं को घर जो हूंदो आहे त उहो बिहेव जेको कंदो आहे उहो कंदो आहे विद इन लिमिट्स हूंदो आहे। यूनाइटेड नेशन्स अमेरिकन्स में बि हुन में कंट्रीब्यूशन आहे, ऐं दुनिया जे पीस में वॾी कंट्रीब्यूशन आहे। अमेरिकन्स एड ॾींदा हुया, सभु ॾींदा हुया। त हाणे हुन में हिकिड़ो फैक्टर इहो हुयो त मुस्लमान खे सपोर्ट न कयो, जेको मां हमेशह चवंदो आहियां डिप्लोमेटिक फ्रंट ते, त बेसिकली इहो इनसाइड में रिलीजियस वॉर आहे आफ्टर द फॉल ऑफ ऑटोमन्स। हुनखे रिपीट कोन कंदासीं। हाणे हुन में उनखे लेवल में रखी करे यहूदी लॉबी या क्रिश्चन लॉबी कमु करे पई। उन्हनि में सुन्नी शिया खे बि एक्सप्लोट कयूं, खणी आया
हाणे जंग रुगो मिडल ईस्ट में आहे, फार ईस्ट में बि कोन्हे, हेॾे वेस्ट में बि कोन्हे को। सेकेंड वर्ल्ड वॉर खां पोइ इहा स्ट्रेटेजी रही आहे। हाणे इन स्ट्रेटेजी में मुस्लमाननि खे जेको आहे मारनि पिया, ऐं इहे डेवलपिंग नेशन्स आहिनि सभई जेके आहिनि, हिन सॼी जंग में तव्हां ॾिठो हूंदो त रुगो डेवलपिंग नेशन्स सफ़र पियो कनि, चाहे तेल जी ॻाल्हि हुजे, इकोनॉमी जी ॻाल्हि हुजे, हुननि वटि तेल बि आहिनि, सभु कुझु आहे, हर शइ आहे। त ट्रम्प एडमिनिस्ट्रेशन जेको आहे, अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त सॼी दुनिया चए पई that the American administration is violating every norm, every moral जेको लॉ हुजे या यूनाइटेड नेशन जे चार्टर हुजनि, कम से कम 80 खां वधीक मुंहिंजे ख़्याल 70 खां वधीक सब्सिडियरी एजेंसीज़ जेके UN जूं हुयूं, हुन मां अमेरिका विड्रॉ करे चुको आहे। हुन में USAID आहे, ॿियो आहे, सभिनी खे मदद हुन ख़तमु करे छॾी आहे। ऐं सॼा जेके हुते माण्हू कमु पिया कनि बेगुनाह, हुनखे कढियो पियो वञे। ॾिसो ॻाल्हि इहा, हीअ दुनिया तमामु नंढी आहे। हुन में जेकॾहिं हुनखे तव्हां इलीगल आहे त बेसिकली दे आर ऑल्सो सपोर्टिंग योर इकोनॉमी। मां जर्मनी में कॉन्फ्रेंस ॾिनो हुयुसि त मां उते असांजा पाकिस्तानी इलाही हुया जेके हुनखे चवंदा हे इलीगल आहे, त मूं वटि ईंदा हुया ट्रेवल डॉक्यूमेंट लाइ, चवंदा भई हे असांखे ॾियो त हिनखे ॿाहिरि वापसि को। मां वञो ॾोह कहिड़ो कयो आहे। त आई यूज़ टू टेल देम एवरी टाइम, आई मेट द पुलिस कमिश्नर एंड आई टोल्ड देम लाइक हे जेके पाकिस्तानी असांजा आहिनि, तव्हांजी ज़ीरो ग्रोथ थी वई आहे, तव्हांजा ॿार ख़तमु थी विया आहिनि, ही माण्हू आहिनि जेके तव्हांजी इकोनॉमी में तव्हांखे कंट्रीब्यूट था कनि, अहिड़ो को लॉ ठाहियो। वी आर ऑल ह्यूमन बींग्स। दुनिया में आहिनि त ह्यूमन बींग्स न, ठीकु आहे टुकड़नि में आहिनि, को जर्मन आहे, को कीअं आहे, को पाकिस्तानी आहे, को कहिड़ो आहे। त मक़सदु आहे त जे यार बाक़ी जेकॾहिं को क्राइम में इन्वॉल्व आहे, मूंखे तव्हां ॿुधायो मां डॉक्यूमेंट ॾींदुसि। हे क्राइम में कोई कोन्हे, मुंहिंजो क्राइम में कोई कोन्हे त मुंहिंजे एम्बेसी में हिकु डॉक्यूमेंट बि तव्हांखे न मिलंदो। दे आर नॉट इलीगल। On the contrary, you should be thankful to them. They are contributing towards your economic growth. ठीकु आहे, तव्हां वटि जेको माण्हू कोन्हे, लेबर कोन्हे, का शइ कोन्हे। त मुंहिंजो मक़सदु चवण जो इहो आहे सॼो त हीअ लॉ जेके इहे जंग छो थी आहे, सच पुछो त मूंखे त वीडियो गेम थी लॻे हिकिड़े क़िस्म जी। हाणे वीडियो गेम थी वई आहे। ॻाल्हि इहा आहे त ईरान ते जेको जहाज़ किरो हुयो, रिजीम चेंज न करे सघिया। हुननि खे मिल्कत डिसकैल्कुलेशन हुई, न्यूक्लियर वारा सिर्फ़ लोग कुझु न करे सघिया। ॿियूं शयूं जेके ईरान खे हाउ कैन यू कंट्रोल अ कंट्री विच इज़ अ वेरी स्ट्रॉन्ग मुस्लिम कंट्री। जेके जेके हिते रहनि थियूं लोग, दुनिया जी शयूं या मुल्क आहिनि, उहे एग्ज़िस्ट कनि था पंहिंजे सिस्टम सां गॾु। ज़रूरी न आहे त आई फॉलो योर सिस्टम एवरीवेयर। हाणे इहो ॾिसो, हे जेको दादागिरी हले थी पई, त हुन कमु हीअं कंदुसि, ग्रीनलैंड खे हीअं कंदुसि, वेनेज़ुएला खे ख़तमु कंदुसि, क्यूबा खे ख़तमु करे छॾींदुसि, पनाह खे करे छॾींदुसि। इंडिया हो न खपे। Look at these statements which are coming out of the White House. अफ़सोस जी ॻाल्हि आहे, असां हिकिड़ा डिप्लोमेट्स आहियूं, वी आर टोटली फ्लैबरगास्टेड। हे छा पियो थिए, कहिड़े नमूने जी डिप्लोमेसी हले पई। असां त सेटो खां वठी शुरू कईसीं डिप्लोमेसी जा नॉर्म्स कहिड़ा थींदा आहिनि, केतिरी आराम सां सभु कुझु थींदो। छा जी डिप्लोमेसी जेको आहे होॾां मोदी खे वणे थो जानो, वणे थो जानो, ॻाल्हाए थो पियो, जाॾे वणे थो कंहिंखे मारे थो, पंहिंजे मुल्क में माइनॉरिटीज़ खे ख़तमु करे थो, जेको रिगिंग फलां करे। इज़ देयर एनी लॉ? इट इज़ द वर्ल्ड इज़ बिकम अ जंगल नाउ। अमेरिका खे बिहेव करणु खपे। मां ईअं नथो चवां त मां वॾो माण्हू, पर एज ए डिप्लोमेट एंड हम्बल पर्सन इन व्यू ऑफ द ह्यूमन जेको आहे, जे माण्हू मरनि था पिया, बेगुनाह जेको आहे नेतन्याहू मारे थो उहे माण्हुनि खे, उनजे रिसोर्सिस खे ख़तमु थो करे, उनजो को ॾोही कोन्हे। पर ॻाल्हि इहा आहे त कॉजेस ऑफ रिबेलियन छा थींदा आहिनि। मां सीएसएल में ऐसे में इन ते लिखियो हुयो, रिबेल तॾहिं थींदो आहे माण्हू जॾहिं हुन तव्हां फोर्स कंदा आहियो, इवन एज अ फैमिली। If you put both pressure on your son and daughter, he will speak out and he will then naturally misbehave. ठीक है, मुल्क जेके आहिनि तव्हां हुनखे ज़ोरीअ मारींदो बेगुनाह। आई एम श्योर ईरान इज़ नॉट अ वीक कंट्री, इट्स अ बिग कंट्री। मूंखे त लॻे थो त हिन में रहंदो मुस्लमान यूनाइट थींदा। दे आर मिसकैल्कुलेटिंग एवरीथिंग। इनखे अॻियां वधाईंदासीं। जीअं मां चयो त हिन में लॻे पियो त वेतर मुस्लमान यूनाइट थींदा। अॼु ज़रूरु अव्हांजे ॾाढो बि ख़बर आई हूंदी त इज़राइल वधीक हिकु ॿिए इस्लामी मुल्क मथां हमले जा जवाज़ ॻोल्हे पियो, ऐं तुर्किया जे हवाले सां इहो ॼाणाए वञे त पंहिंजी बका जे लाइ असां केॿाईंदासीं कोन, हमिलो कंदासीं। ऐं अंकरा जी क़यादत में को इस्लामी ब्लॉक आहे जेको इज़राइल लाइ मुसलसल ख़तरो पैदा करे पियो। जा सभु छा चवंदो अव्हां हिन सूरत हाल खे छा अंजाम मां ॾिसो पिया। जीअं पूरो सिनेरियो ॿुधायो हिते ज़फ़रुल्ला शेख साहब, त हाणे लॻे पियो त हीअ जेका सूरत हाल आहे वधीक इस्लामी मुल्कनि खे, मुस्लमाननि खे पाण में अञा उनखे यूनाइट करण में हिकिड़ो अहम रोल प्ले कंदी। ऐं हीअ जेके असीं ॾिठोसीं माइट ऐं राइट वारो जेको मामला नज़र आया, उहे हाणे एक्सपोज़ घणे हद ताईं थिया आहिनि त हीअ पोइ ते वेंदो मामिलो।
ॾिसो ॻाल्हि आहे त ॿई पासा आहिनि। हिकिड़े पासे जॾहिं मुतहद थियण जी हिकिड़ी ख़्वाहिश या उमेद पैदा थिए थी त उन वक़्तु साॻे वक़्तु तबाही जी बि हिकिड़ो अलार्म पंहिंजी जाइ ते मौजूदु नज़र अचे थो। अॼु जेको मार्को रूबियो साहिबु पंहिंजे सऊदी हममनसब सां फ़ोन ते ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं तव्हां ॾिठो त 2-3 ॾींहंनि खां वठी लिंडसे ग्राम जेको आहे उहो कंपेन थो हलाए सऊदी अरब खे पुश था कनि त तूं ईरान ते हमिलो छो नथो करें। त हाणे जेकॾहिं सऊदी अरब हमलो करे थो, अॼु पाकिस्तान जे प्राइम मिनिस्टर जी बि जेको आहे ॻाल्हि थी आहे ईरानी प्रेसिडेंट सां, जी ऐं मां सम्झां थो त जेको उन में इहो ई कयो थो वञे त सऊदी अरब ते या गल्फ कंट्रीज़ ते तव्हां हमला न कयो, पर उन खां ईरान अञा मुड़े कोन थो, छो त ईरान जो चवणु इहो आहे त इन्हनि गल्फ कंट्रीज़ मां अमरीकी वेही पंहिंजो ऑपरेशन कनि था, असां वटि मॉनिटरिंग था कनि, असां वटि हमला था कनि पिया, तंहिंजे करे जेको आहे असां इन्हनि खे निशानो था बणायूं। त मुंहिंजे ख़्याल पाकिस्तान जी मुंहिंजी का ऑफिशियल अञा ताईं का अहिड़ी शइ साम्हूं न आई आहे, पर गट फीलिंग मुंहिंजी इहा आहे त पाकिस्तान बि ॼण हिकिड़े क़िस्म जो सऊदी अरब सां जेको एग्रीमेंट आहे उन कॉन्टेक्स्ट में इहो चयो आहे, ईरान ते ॻाल्हि वाज़ कई आहे त जेकॾहिं तव्हां सऊदी अरब ते हमला बंदि न कया ऐं गल्फ कंट्रीज़ ते हमला बंदि न कया ऐं सऊदी जेकॾहिं रिस्पॉन्ड कयो त पोइ पाकिस्तान बि उन मुआइदे जे करे पाबंद हूंदो। त मूंखे जेको हिकिड़ो सीनरियो लॻे थो उहो अञा अला करे ईअं न थिए, पर होॾां जेको आहे त तुर्की ते बि ड्रोन विया आहिनि, तुर्की बि तंबीह कई आहे ईरान खे, ऐं आज़रबाईजान बि तंबीह कई आहे ऐं सख़्ती सां उहे बि हमलो करण जे मूड में वेठा आहिनि। त हेॾो जेकॾहिं सऊदी अरब रिस्पॉन्ड करे थो ऐं अमेरिका जे चवण ते ज़ोरी उहो बि इन्वॉल्व थिए थो, छो त तंग आयत ब जंग आयत हुननि जी वॾी जेका दुनिया जी वॾे में वॾी रिफाइनरी आहे उन ते बि अटैक थियो आहे, उन खां पोइ डेली अटैक थियनि था पिया। त जेकॾहिं इहो सिलसिलो बंदि नथो थिए ऐं अमेरिका सऊदी अरब खे मजबूर करे थो त पोइ इहा तमामु वॾी तबाही हूंदी, छो त ईरान ते न सिर्फ़ु होॾां इराक़ में जेके उन्हनि जूं बेसिस आहिनि अमेरिका जूं उतां बि अटैक थींदो, आज़रबाईजान मां बि अटैक थींदो, तुर्की मां बि अटैक थी सघे थो ऐं पाकिस्तान बि अटैक करे सघे थो। त इहो जेको ख़तरनाक सीनरियो आहे इहो अञा वधीक तबाही आणींदो पूरे हिन खिते में। त इहो ख़दशो मौजूदु आहे पंहिंजी जाइ ते। मां जीअं अॻु में बि चयो त अला करे ईअं न थिए, पर जेका सिचुएशन ईअं उभरंदे मूंखे जेका ईअं डाउट थो थिए, खुटको थो थिए, त उहो मूंखे इन पासे तबाही ऐं दुबई जेको हिकिड़ो दुनिया जो फाइनेंशियल हब बणिजी वियो आहे ऐं दुनिया जी सभ खां वॾी एयर ट्रेवलिंग जो जेको आहे त एयरपोर्ट जेको आहे उतां उहो फैसिलिटी आहे, ऐं मुसलसिल तव्हां ॾिसो था त रोज़ अॼु बि 2 ड्रोन जेको आहे UAE जेको आहे त हुन ते फायर कया आहिनि, ईरान जेके किराया अथऊं, पर उन जे करे बि 4 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। त इहा जेको ज़ाहिर आहे त नंढड़ा मुल्क आहिनि, इन्हनि खे जेको आहे इंफ्रास्ट्रक्चर वॾो आहे ऐं इन्हनि खे तबाह करण में जेको आहे त उहे ख़दशा पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि। हाणे जीअं तव्हां ॾिठो त ईरान जो जेको हिकिड़ो ॿेट कशम ॿेट ते जेको हुयो पाणी, खारो पाणी समुंड जो मिठो करण वारो प्लांट, उनखे बि अटैक कयो वियो। त हीअ सभु जेके आहिनि वल्नरेबिलिटीज़ एतिरियूं आहिनि गल्फ में, सभिनी वटि न पीअण जो पाणी आहे न खोराक आहे। पूरे गल्फ जी 80% खोराक जेको आहे ॿाहिरां थी अचे, इन हुर्मुज़ मां थी ईंदी आहे। त उहो उन्हनि जो बि प्रॉब्लम आहिनि पंहिंजा, त उन्हनि खे जेकॾहिं इहो वाटर सैनिटेशन जा जेकी वाटर फिल्ट्रेशन जा प्लांट जेके आहिनि उन्हनि ते जेकॾहिं डिसैलिनेशन प्लांट्स ते अटैक था थियनि, त हीअ त सॼो माना हिकिड़ी एॾी तबाही हिकिड़ी नज़र थी अचे पई। ऐं जेको इसराइल जो आहे पंहिंजो एजेंडा, त उन मुताबिक़ तव्हां ॾिठो त हीअ जंग शुरू थियण खां अॻु में इसराइल में जेको अमेरिका जो सफ़ीर आहे उन इहा ॻाल्हि चई त इहो बाइबल जे में त ख़ुदा जेको आहे इहा ज़मानत ॾिनी आहे इसराइल खे त हू इराक़ खां वठी जेको आहे इजिप्ट ताईं, नील नदी ताईं उहो पंहिंजी हुकूमत क़ाइमु करे। त अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं जॾहिं तव्हां एॾे वॾे लेवल जे डिप्लोमेटिक सेक्टर जे उन हाई लेवल जा माण्हू जॾहिं अहिड़े क़िस्म जी ॻाल्हियूं कंदा त ज़ाहिर आहे उनजे पोयां को न को थ्योरी साज़िशी ज़रूरु हूंदी। पोइ उहा पूरी थिए थी या नथी थिए उहा पंहिंजी जाइ ते। त इसराइल बहरहाल जेको आहे उनजा अज़ाइम पंहिंजी जाइ ते जेको आहे त उहे इहे अहिड़े क़िस्म जा आहिनि जेके हू नथो चाहे त हिन खिते में को उनखे हिकिड़ो मुंहिंजे लाइ को कंडो बणिजे। त मां सम्झां थो त हू हिन महिल कंहिं बि ॿिए मुल्क खे कंडो नथो सम्झे सवाइ ईरान जे, पाकिस्तान जे ऐं तुर्की जे। त उहो हाणे डिपेंड थो करे, छो त इसराइल जे अंदरि बि वरी तबाही थी आहे। तिल अबीब में, यरूशलेम में, जिते किथे वेस्ट बैंक में बि अटैक थिया आहिनि, ॿियनि जायुनि ते थिया आहिनि। हिज़बुल्लाह बि करे पई होॾां, हिन ईरान बि करे पियो।
त उन में ईरान में इसराइल में हालत इहा थी आहे जो 2 ॾींहं पहिरीं बिन गोरेन एयरपोर्ट ते इलाही शहरी इसराइली मुल्क छॾणु चाहिनि था, उन्हनि खे न वञणु ॾिनो वियो आहे, उन्हनि गोड़ कयो आहे, उते एहतजाज कयो आहे। त इसराइली बि तंग थी विया आहिनि, उते उन्हनि जो बि ईअं खंडर बणिजी विया आहिनि। त अहिड़े क़िस्म जी जेका सॼी सिचुएशन आहे, त जेको थर्ड वर्ल्ड वार आहे उन खां पोइ ज़ाहिर आहे त चाइना ऐं जेको आहे त रशिया बि जेको आहे उहे इररिलेवेंट न रही सघंदा, ऐं अॻिते हली जेको आहे थी सघे थो इन जो फ़ाइदो वठंदे जेको आहे त उहो जापान चाइना ते करे, या जेको आहे त शुमाली कोरिया जेको आहे साउथ कोरिया ते करे, ऐं इहो सॼो खितो मूंखे त हिकिड़ी जेको आहे ख़ौफ़नाक गेम थी लॻे। ख़ुदा करे कि ईअं न हुजे। बहरहाल जेको आहे त इहे इसराइल जा अज़ाइम जेके आहिनि उहे जेको आहे उहे पंहिंजे उन्हनि जे पूराए जे लाइ हू सरगर्म आहे। ऐं हिन खिते में जेकॾहिं वाइज़ली ही टाइम अहिड़ो आहे जो तव्हां जेकॾहिं सऊदी अरब ते सॼो डिपेंड थो करे, जेकॾहिं हू जंग में वञे थो त पोइ तमामु हिकिड़ी ख़तरनाक ऐं भयानक सिचुएशन पैदा थी सघे थी। मुंहिंजो ख़्यालु आहे त सऊदी खे बि इन ॻाल्हि जो अहसासु आहे त उनखां पोइ उन्हनि खे बि वॾो नुक़सानु थी सघे थो, ऐं ही कोड़ो आसान न आहे। मुंहिंजे ख़्याल सां जेके बि वर्ल्ड पावर्स आहिनि, जेके स्टेक होल्डर्स आहिनि, ख़ुदि अमेरिका खे ही जंग जेतिरो जल्द थी सघे समेटणी पवंदी। जेकॾहिं न समेटी वई त ही हिकिड़ी वधीक ख़ौफ़नाक ऐं भयानक रूप अख़्तियार करे सघे थी। वेरी इंपॉर्टेंट एजाज साहब। ऐं अॻियां वधाईंदसि शइ खे, जेका सिचुएशन ओवरऑल अवां बि ॿुधाई ऐं ज़फ़रुल्ला शेख साहब ॿुधाई, शाह साहब कीअं ॾिसो पिया आलमी सियासत ते, आलमी मईशत ते जहिड़े रीति जेका दुनिया मुतासिर थिए पई, जेको ई वधंदड़ दबाव आहे, को ट्रैकड़ीअ जो रस्तो निकिरंदे ॾिसो पिया। ऐं इहो बि ज़रूरु ॿुधाइजो त हाणे वधीक हीउ दबाव केतिरो वधंदो। अञा हिन वक़्तु असां ॾिसूं पिया त हर पासे खां हिकिड़ी रड़ियूं पियूं अचनि ऐं तमामु घणी दुनिया जा मुख़्तलिफ़ मुल्क इन हवाले सां तमामु घणा शदीद मुतासिर थिया आहिनि। न रुगो ख़ितो पर उनखां सवाइ दुनिया ॾे बि इन जा असर विया आहिनि। त हीअ असर अञा वधीक केसि ताईं केतिरा वधी सघनि था, ऐं को रस्तो गुज़िरियल ॾींहुं असां ॾिठोसीं त G7 जो इजलास बि थियो, ऐं उनखां अॻु बि इन क़िस्म जा ॿिया असां इजलास बि ॾिसूं पिया, ॻणतीअ वारा बयान बि साम्हूं अचनि पिया। त कहिड़ा ऑप्शन्स हिन वक़्तु मौजूदु आहिनि जेके डी एस्केलेशन ॾांहुं वञी सघनि था ऐं को ट्रैकड़ी जो रस्तो निकिरी सघे थो? जी ॾिसो, पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त ख़ुदि अमेरिका में मां सम्झां थो त हिन वॉर ते जेको ट्रम्प जो हिकिड़ो हार्ड कोर ग्रुप सपोर्टर्स आहिनि, उहे बि हिन जे ख़िलाफ़ु आहिनि। तक़रीबन 60 to 70% माण्हू जेके आहिनि उहे त डेफिनेटली ख़िलाफ़ु आहिनि। ऐं जीअं चवंदा आहिनि त ऑल पॉलिटिक्स इज़ लोकल पॉलिटिक्स। उते मिड टर्म इलेक्शन्स थियणियूं नवंबर में, सो उनजो तमामु घणो प्रेशर हूंदो। असल में ट्रम्प जेको आहे हिकिड़ो अजीब फिनोमिना आहे। पूरी दुनिया इन खे फेस कयो। पहिरियों टैरिफ्स ते जेको सभिनी मुल्कनि ते टैरिफ हयो, ऐं उन खां पोइ ही हाणे जंग जेका आहे, हालांकि ट्रम्प जो जेको पंहिंजो इलेक्शन मैनिफेस्टो हुयो उन में त इहो ई पियो क्लेम करे त मां जेको आहे पीस कराईंदुसि ऐं किथे बि जंग न कराईंदुसि। ऐं हिकिड़ो सिग्निफिकेंट जेको सपोर्ट बेस हुई हुनजी, उहा इन बेसिस ते हुई। सो तंहिं करे उतां पोज़ीशन आहे। अच्छा, उन खां अलावा ॾिसो पूरी दुनिया, चीन जेका आहे उहा त डायरेक्टली इम्पैक्ट थिए थी। तक़रीबन 70-80% उन जी रिक्वायरमेंट्स ईरान खां पई अचे। सो दे आर अगेंस्ट इट ऑब्वियसली, ऐं सपोर्ट बि कनि था पिया। यूरोप सॼो इम्पोर्टर आहे, जापान इम्पोर्टर आहे। सो इहे घणियूं करे जेको पूरी दुनिया 70-80% मुल्क जेके आहिनि, वॾा पावर जेके आहिनि, दे आर ऑल डिपेंडेंट ऑन इट। सो मां सम्झां थो काफ़ी प्रेशर आहे ट्रम्प एडमिनिस्ट्रेशन ते, ऐं उहो तरीक़ो उहो कढणु चाहिनि था त हिन खे डी एस्केलेट करे ऐं सीज़ फायर कराइजे। हाणे इशू इहो ई आहे त उते हार्ड कोर अची वियो आहे, सक्सेशन जेका थी आहे ईरान में। सो आई अंडरस्टैंड त प्रेसिडेंट ट्रम्प कॉल बि कयो प्रेसिडेंट पुतिन खे, ऐं इहो इन ई कॉन्टेक्स्ट में हूंदो। सो मूंखे उमेदु आहे त ही जेको आहे वधीक एस्केलेट न थींदी टेंशन्स, ऐं हफ़्तो 10 ॾींहंनि में इहो डी एस्केलेशन थियणु खपे।
ठीकु आहे शाह साहब, गॾोगॾु जीअं मां ॼाणायो त मुल्क अंदरि जेका सूरत हाल आहे, सूरत हाल अॻ खां बदतर आहे, पर ऐं जेका सूरत हाल हिन वक़्तु आहे, पर रिस्क वरी बि बरक़रार आहे। पर जंग जे नाले ते जेके क़दम खयां विया ऐं असीं ॾिठोसीं त ओचितो ई ओचितो पेट्रोल बम आवाम मथां किराए वियो, त उन में को रिवर्स थियण जो को इम्कान आहे? हाणे जॾहिं पेट्रोलियम सप्लाई बि बहाल थी आहे मुल्क अंदरि, असां ॾिसूं था त आलमी लेवल ते बि जेके जंग जे ख़ात्मे जा कुझु बयान साम्हूं आया, उन खां पोइ तेल जी क़ीमतुनि में मामूली लाथ वारो सिलसिलो उहो बि जारी आहे, स्टॉक मार्केट्स में बि कुझु बहितरी असांखे नज़र आई। त हाणे उन जा असर जेके ईंदा, अवां सम्झो पिया त हीउ फ़ैसिलो रिवर्स थींदो ईंदड़ ॾींहंनि में? ॾिसो, हीउ फ़ैसिलो जेको आहे पेट्रोलियम प्राइसिस जेका आहे, जेको सिस्टम गवर्नमेंट जो ठहियलु आहे, इंटरनेशनल प्राइसिस जेके आहिनि फ्लैट्स, उनजो एवरेज कढी फोर्टनाइटली अनाउंसमेंट कंदा। सो हिन दफ़े हाणे हिन क्राइसिस में उन्हनि उनखे वीकली करे छॾियो आहे। सो प्राइस जेका हुई इंटरनेशनल, उन बेसिस ते प्राइस इंक्रीज़ थी, त 20% तमामु घणी इंक्रीज़ थी, एतिरी ज़रूरत न हुई। छाजे लाइ जो असां वटि इन्वेंट्री जेका आहे उहा 1 महीने जो ऑलरेडी पंहिंजो स्टॉक्स अवेलेबल हुया। सो हाणे मूंखे उमेदु आहे त तमामु जेकॾहिं हीउ डी एस्केलेट थी थो वञे त इनखे घटि में घटि वधीक इंक्रीज़ न थियणु खपे ऐं ग्रेजुअली रिटर्न थियणु खपे। जेकॾहिं वॉर जेको आहे डी एस्केलेट थी वञे ऐं रिड्यूस थी वञे। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां चवां जेका अफ़सोस सां चवणी थी पए, त इज़राइल जेको आहे पोयनि 2-3 सालनि में जेको गज़ा में होमोसाइड थियो आहे, तव्हां ॾिठो, उन में सॼी मुस्लिम दुनिया जेका आहे उन्हनि छा कयो? मतिलबु तक़रीबन 70-80 हज़ार माण्हू, ॿार, औरतूं, उन्हनि होमोसाइड कयो। त मूंखे ॿुधायो गल्फ कंट्रीज़ द रिचेस्ट हिकिड़ो ई मुल्क हो जेको उन्हनि जे लाइ थोरी घणी सपोर्ट या अपोज़िशन करे पियो, ऐं दैट वॉज ईरान। सो ईरान खे जेको न्यूक्लियर ऐं उन खां अलावा जेको उनखे मिलिट्री जेको पावर आहे उनखे एलिमिनेट करण जो हिननि जो प्लान त हुयो पंहिंजी जाइ ते। सो उहो ऑब्जेक्टिव जेको आहे काफ़ी हद ताईं उन्हनि जेको आहे नेवी एयरफोर्स उनखे तबाह करे छॾियो हुते। सो उनजो इम्पैक्ट आयो। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त जेके मुल्क आहिनि उनखे कंडेम बि नथा कनि। जेको आहे सभु सम्झनि था सभिनी खे नुक़सानु आहे, सभिनी गल्फ कंट्रीज़ खे नुक़सानु आहे, असांखे एॾो वॾो नुक़सानु आहे। असां बि ठीकु आहे, अमेरिका जेको आहे तमामु वॾो पावर आहे, वी आर नॉट गोइंग टू फाइट विद देम, पर घटि में घटि हिकिड़ी मॉरल स्टेटमेंट्स त हुजणु खपनि न पाकिस्तान जहिड़े मुल्क में। किथां बि तव्हां ॾिसो त जेको आहे मुस्लिम कंट्रीज़ में को एतिरो वॉइस बि कोन रेज़ थियो आहे न। सो इहा हिकिड़ी अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। बेशक शाह साहब, मां दुरुस्त पिया फरमायो, ऐं ज़ाहिर आहे हिन वक़्तु सफ़ारतकारी जे मैदान ते बि तमामु वॾा चैलेंजिस मौजूदु आहिनि, त कहिड़े रीत अॻियां हलणो आहे। उन हवाले सां ज़फ़र शेख साहब अव्हां ॿुधाईंदो त पाकिस्तान वटि हिन वक़्तु ऑप्शन्स कहिड़ा आहिनि, ऐं जेका सिनेरियो जीअं एजाज़ साहब बि ॿुधायो त जेकॾहिं ख़िते जा मुल्क इन्वॉल्व थियनि था त पोइ जेको सिनेरियो बीहंदो उन में कीअं किरदारु ॾिसो पिया। डी एस्केलेशन जे हवाले सां जेके मामला आहिनि, इज़राइल जे ख़तरनाक इरादनि जो बि ज़िक्र थियो, त उनजे आॾो बंदि कीअं ॿधी सघिजे थो? जेको वधंदड़ दबाव असीं ॾिसूं था आलमी मईशत ते, आलमी सियासत ते, आलमी सिक्योरिटी जे हवाले सां, उहो बंदि ॿधी सघे थो? इन आॾो कीअं ॾिसो पिया अवान शेख खे? ज़फ़र शेख साहब। असां शुरू खां वठी गाज़ा में जॾहिं खां प्रॉब्लम थियो आहे त असां हमेशह जेको आहे सुठो एडवाइस कयो आहे, अमेरिकन्स खे कयो आहे, पंहिंजे दोस्तनि खे कयो आहे, सभिनी मुल्कनि सां असांजे लीडरशिप जा कॉन्टेक्ट क्लोज़ रहिया आहिनि। ऐं जॾहिं खां जनरल असेंबली जो इजलास थियो हुयो, अंदरि हुते 8 वॾा जेके पंहिंजो मुल्क हुया, अरब एंड इस्लामिक कंट्रीज़, ट्रम्प सां जॾहिं मिलिया हुया, उन में पाकिस्तान हुयो। त इन सॼी शइ में असां पंहिंजी डिप्लोमेटिक एज़ अ रिस्पॉन्सिबल कंट्री, न्यूक्लियर असां कंट्री आहियूं, असां पंहिंजो रोल ॾाढो सुठो अदा कयो आहे। ऐं हे जेको हाणे अचे थो डलियो त ईरान ऐं गल्फ कंट्रीज़ जे विच में टेंशन खे घटाइण में बि पाकिस्तान जो वॾो रोल रहियो आहे। अॼु सॼे गल्फ ते 75% खां वधीक जेके आहिनि ईरान जे तरफ़ां जेके हुया उहो घटिजी विया, 25% विञाणे रहियो आहे। हिन में पाकिस्तान जो ई रोल आहे। ॿियो पाकिस्तान टर्की पंहिंजी जाइ ते आहे, पर पाकिस्तान जो मेजर रोल आहे असांजो।
उन खां पोइ असांजो फील्ड मार्शल बि सऊदी अरेबिया वियो, ॿियो सऊदियुनि सां असांजो पैक्ट आहे। ईरान खे ॿुधायो थिए त हिन ॻाल्हि खे एस्केलेट न कयो, हिन जो कोई ॾोह कोन्हे को, ठीकु आहे तव्हां पोइ 2-3 दफ़ा ईरानियुनि जो स्टेटमेंट आहियूं बाक़ाइदा त असां भई हिस्ट्री जे ख़िलाफ़ न आहियूं, पर हुते अमेरिकन इंस्टॉलेशन्स खे ऐं जेके आहिनि उन्हनि खे हिट था कयो, पर वरी बि इट्स अ वायलेशन ऑफ इंटरनेशनल लॉ। त मां चवां जेकॾहिं डिप्लोमेटिक फ्रंट ते तव्हां ॾिसो त काफ़ी कमी आई आहे ऐं तमामु टेंशन जेको हुयो उहो घटियो आहे। असल जेकी ॻाल्हि आहे उहा आहे अमेरिका जी ऐं इसराइल चए थो त कहिड़ी हालत में जंग थींदी रहे ऐं मां सभिनी खे तबाह कंदो वञा जेको आहे, मां जल्दी रिकग्नाइज़ थियां। अमेरिकन्स जी मिसकैलकुलेशन जे करे हाणे फासी पिया आहिनि। हाणे अमेरिकन कांग्रेस में इहो बि सिलसिलो हले पियो त हुते 25th अमेंडमेंट आंदी वञे अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन में, उन में पावर्स जेके आहिनि ऐं वॉर्ड आहे जेके ट्रम्प जा घटाए वञनि। ट्रम्प जी पॉपुलरिटी बि वञी 44 ते बीठी आहे, 47 खां वञे त हुनजो ग्राफ किरे थो। नेक्स्ट इलेक्शन में या ॿिए जेको बि आहे त हे जेके ट्रम्प जूं पॉलिसीज़ आहिनि, रॉन्ग इमिग्रेशन पॉलिसीज़, उन जी जुडिशरी उन्हनि खे नेगेट करे छॾियो आहे। ऐं जेको आहे सॼो जेकी शइ आहे त लॻे ओवरऑल जेको आहे ट्रम्प एडमिनिस्ट्रेशन जेको आहे फेल वई आहे ऐं उनजी कैबिनेट बि एॾी एफिशिएंट आहे। उन्हनि मिसकैलकुलेशन कयो आहे, जीअं मां अर्ज़ु कयो त मुंहिंजे नज़र में मैं एज़ अ डिप्लोमेट ईअं बि ॾिसां त नेतन्याहू उन्हनि खे काफ़ी मिसलीड कयो आहे ऐं उनजे इन्फ्लुएंस में उहो अची करे ग़लति फ़ैसिला करे वेठा आहिनि। हाणे छा आहे फेस वैल्यू आहे, एक जंग महीनो खनि खणी हलंदी, शायदि महीनो घटि वधि कुझु ॾींहं हेॾे होॾे थींदा, पर हाणे ट्रम्प जी जेके स्टेटमेंट थियूं उहो बेसिकली जेके हेॾां जी बि आहिनि होॾां जी बि आहिनि, येस बि आहे नो बि आहे। हाणे उहो फाथो अची हुन विच में हुनजो एडमिनिस्ट्रेशन हाणे छा करे निकिरे कि ईरान उते स्टैंड करे बीठो आहे। ऐं मुंहिंजो बि इहो ख़्यालु आहे, इट्स माई हंच that Iran is not alone. I'm sure China and जेके रशिया आहे उहा सपोर्ट कनि था पिया। ईरान इज़ नॉट दैट अलोन। ऐं सच ईरान मां चङा त बिल्कुलु सही अञा त ईरान जेको आहे थोरी घणी वीडियो गेम वांगुरु मिसाइल्स बि फिटी करे, पर जेकॾहिं वाकई ईरान इज़ अ बिग पावर ऐं जेकॾहिं ॻाल्हि थी त अॻिते हली वई त मां सम्झां थो हिन एरिया में ॾाढी मुसीबत थी, जेके न्यूक्लियर वॉर थी या केमिकल वॉर थी या जेके सुपरसोनिक मिसाइल्स ईरान वटां आहिनि उन यूज़ जेकॾहिं कया सच पुछो त अमेरिका जे लाइ ॾाढो प्रॉब्लम थी वेंदो। त मां सम्झां थो बेस्ट थिंग नाउ इज़ फॉर दी अमेरिका, even Europeans are not supporting Americans, even their internal people, Americans are not supporting American government. Only Netanyahu is standing alone saying no, kill, kill, kill. जो मक़सद इहो आहे त हाणे इहो जेको आहे इहो सेंस अची वियो आहे ऐं हाणे हू चवंदा त फेस सेविंग में असां हिनखे कीअं ख़तमु कयूं। पोइ माना इहो साॻियो रहियो जीअं रहंदो यूनाइट थी विया अमेरिकन्स, उनजो पुटु साॻियो ई उहो करे पियो, सॼो जेको सिलसिलो हुयो हिनखे ख़तमु कंदा हुन। यू कांट फिनिश द कंट्री विद किलिंग देयर लीडर्स, कांट बी डू, यू कांट डू दैट। तव्हां छा था सम्झो त हमास मरी वई आहे, तव्हां छा था सम्झो त जेको सॼो सिलसिलो चयो हिज़बुल्लाह, हिकिड़ो हिज़बुल्लाह वेंदो त ॿियो हिज़बुल्लाह अची वेंदो। I think it's their miscalculation if they are thinking in that way. ठीक शेख साहब, ईरान पारां कहिड़ी कंडीशंस ते ही जंग जेकॾहिं वञे थी ख़ात्मे जे वेझो ऐं जेके हिन वक़्तु कुझु टाकड़ी जा मामला बि आया आहिनि, जीअं अवां ॼाणायो त इम्कानी सिनेरियोस कहिड़ा थी सघनि था ऐं कहिड़ियूं हिन वक़्तु इज़राइल ऐं अमेरिका जे लाइ फेस सेविंग छा थी सघे थी, पर ईरान जे हवाले सां ज़रूरु असांखे ॿुधाइजो त कहिड़ी कंडीशंस ते ही जंग ईरान पारां जेकॾहिं उनजो ख़ात्मो कयो वञे थो त छा थी सघनि थियूं? ॻाल्हि इहा आहे त ॾिसो हाणे जंग बंदि करण लाइ त हिकिड़ो त इहा त अमेरिका चवंदो, हाणे अमेरिका चवंदो चवणु शुरू कयो आहे ट्रम्प साहिब त न हाणे कोन्हे, हाणे उहा ॻाल्हि न आहे, हाणे असांजो मक़सदु पूरो थी वियो आहे, असां जेतिरा हिकिड़ा दफ़ा हिट कयो आहे, हाणे कल्ह डिफेंस रेंज सेक्रेटरी जो बयानु हो हेतिरा हमारिया हीअं कया न, त हाणे मुंहिंजो ख़्यालु आहे उहो मूड में आहिनि त रिट्रीव करणु चाहिनि था ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे आहिस्ते कंदा, उन हिसाब सां ईरान जी बि स्पीड घटिजंदी वेंदी। इहो बि ईरान जे इंट्रस्ट में आहे त जंग त नुक़सान ई कंदी आहे। त मां सम्झां त हिकिड़ो तव्हां पहिरियों मूंखां सवाल डिप्लोमेसी जो पुछो त डिप्लोमेटिक फ्रंट ते जेकी ॻाल्हियूं मां हुनखे टच कयो। इकोनॉमी जेकी तव्हां पहिरियों ॻाल्हियूं हुयूं असांजे दोस्तनि बि कयूं, इकोनॉमी नेचुरली वॉर में हूंदी आहे त इकोनॉमी पर मां हाणे शुक्र आहे अलहमदुलिल्लाह त मुंहिंजो ख़्यालु आहे पेट्रोल प्राइसिस कुझु मिड़ेई हेठि अचनि थी पियूं ऐं थोरो बणे। हाणे स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ जेको आहे हिकिड़े में ई ॾिसो न सॼी इकोनॉमी हेॾे हिलिजी वई आहे ऐं अमेरिकन्स खे इहा ख़बर बि न आहे एॾी वॾो कंट्री आहे, दे शुड हैव सीन ईरान इज़ नॉट अ स्मॉल कंट्री, हुनखे एॾो वॉर्स जो तजुर्बो आहे, पर अनफॉर्चुनेटली इन दिस सिचुएशन अमेरिका हैज़ लॉस्ट द वॉर, Iranians have won most
Muslims have won. हे जेके टकाटुकियूं माण्हुनि खे मारे अथऊं ऐं मुल्कनि खे कयो अथऊं, this is not called a victory. Basically, this is जेको आहे इहा दहशतगर्दी आहे, violation of human rights आहे, violation of all the charter, the whole of the charter of the United Nations आहे. इहो सॼे वर्ल्ड पीस खे जेको ॾियणो आहे, जेको आहे this Israel has disturbed the whole world peace. जेकर हे कम न करे हा त हुनजा मुस्लमान मुल्कनि सां तालुकात बि सुठा थी विया, तव्हांखे यादि हूंदो न, हुनजा थी विया UAE सां, सूडान सां, बहरीन सां. He should have, Israel should have followed the same way, and even America. सुठा तालुकात में जो मार्केट आहे, यानी गल्फ कंट्रीज में $100 of billion थी अमेरिकन जो मार्केट आहे, सॼो ख़तमु थी वियो. नाउ इन्वेस्टमेंट खणी था अचनि वापसि अरब जेके ईंदा, काउंटर प्रोडक्टिव हिन जा रिज़ल्ट ॾाढा ख़राबु थिया आहिनि, हिन जे ख़िलाफ़ु थिया आहिनि. इहो न करणु खपे आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे. They have to take strong measures to have and to win the confidence of the Muslim countries. But मां सम्झां थो हाणे things have gone too far. Diplomatic front पे जेको आहे असां त पंहिंजो जेको सुठो अदा कयो आहे, and we have been successful. Inshallah, hopefully there will be peace. ऐं अॻिले जेको तव्हां पुछो आहे त छा थींदो, इकोनॉमी जी रिकवरी थींदी, हाणे बि जेकॾहिं हो आहिस्ते आहिस्ते वञनि, मुंहिंजो ख़्यालु आहे त 80% त वॉर ख़तमु थी चुकी आहे, बाक़ी हाणे इहा वीडियो गेम 20% रहे थी. ठीकु, एजाज़ साहब अवां वटि ईंदसि. ऐं हाणे कुझु फ़ैसिला बि वरिता विया, क़ौमी बचत पॉलिसी मुतारफ़ कराई वई, ऐं अॼु सिंध सरकार बि उनजी मंज़ूरी ॾींदे गुज़िरियल ई मुख़्तलिफ़ फ़ैसिला बि ॾिना आहिनि. उनजा असर, ऐं जीअं तव्हां शाह साहब खे बि ॿुधो त ग्रेजुअली रिटर्न थिए त थिए, पर हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे मां सम्झो पिया फौरी तौर ते जेको झटको अवाम खे ॾिनो वियो, हाणे अवाम खे उन तरीक़े सां ई को फौरी रिलीफ बि ॾिनो वञे, ऐं हीअ जेके क़दम खयां विया आहिनि इन जो को फ़ाइदो अवाम ताईं पहुचंदो. फाइनल कमेंट सर. तौर ते मूंखे हिन जो को अहिड़ो नज़र कोन थो अचे, छो त तव्हां ॾिसो न त IMF जे जेको डेलीगेशन आयो त उन खां अॻु में इहे ॻाल्हियूं साम्हूं आयूं त 450 अरब रुपए जो शॉर्ट फॉल आहे रेवेन्यू जो, ऐं हिननि उहो पूरो करण जे लाइ लेवी बि वधाई ऐं एॾो वॾो 55 रुपया फी लीटर ते जंप बि कयो. त हे त ॼणो अपॉर्चुनिटी था ॻोल्हनि पिया, हिननि जे लाइ त ॼणो कुदरत हिकिड़ी अपॉर्चुनिटी हिननि खे प्रोवाइड कई, छो त जेके अवाम जी ताक़त सां या अवाम जा नुमाइंदा हक़ीक़ी बणिजी हुकूमत में ईंदा आहिनि, उन्हनि खे ई अवाम जो अहसासु हूंदो आहे त हीअ जेका रिजीम आहे, त जेका हीअ रिजीम आहे, हीअ रिजीम जेको आहे त उहो अवाम जी ताक़त सां त आई कोन्हे त उन्हनि खे अवाम जो अहसासु हुजे, त तॾहिं जेको आहे हिननि हीअ जेको फौरी तौर ते वधायो. कल्ह बि जेको पेट्रोलियम मिनिस्टर आहे हामिद मीर जे प्रोग्राम में हुन खां 10 दफ़ा पुछो वियो त उहो इहो ई पियो चवे त असांजी कास्ट वधी वई आहे, इंश्योरेंस कास्ट वधी वई आहे, प्रीमियम कास्ट वधी वई आहे, ट्रेवल कास्ट वधी वई आहे, शिपिंग कास्ट जेको आहे उहा वधी वई आहे. त तव्हांजी पंहिंजे इंट्रो में बि चयो त भई रेड सी मां जेको आहे अल्टरनेट रूट त आहे, पर उहो डिघो आहे ऐं उन में कास्ट वाकई वधी वई आहे. त फौरी तौर ते त मुंहिंजो ख़्यालु आहे पाकिस्तान न करण जे मूड में आहे, न ई जेको आहे उहो कंदो. ऐं जेकॾहिं ॾिठो वञे त उन में कास्ट जेको वधी आहे उहो फैक्टर बि पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे, पर जेको आहे हीअ जेकॾहिं लंबो थिए थो किसो त उन में पोइ अञा वधीक अवाम खे चिथ ॾींदा ऐं वधाए सघनि था. पर फ़िलहाल मुंहिंजो ख़्यालु आहे जेतिरो मुल्क मां बि रद्द अमल आयो आहे, अवाम जो रद्द अमल आयो आहे, मुख़्तलिफ़ सियासी जमातुनि जो आयो आहे, त उन खां पोइ थोरो हुकूमत इन हवाले सां काशिश बि थी आहे ऐं शायदि फौरी तौर ते ईअं न वधाए जहिड़े अॻु में हुननि जा इरादा हुया. त इहा पोज़ीशन इन हवाले सां त मूंखे सम्झ में अचे थी. एजाज़ साहब वरी महिरबानी वांजी, शाह साहब अवां जी वरी महिरबानी, ज़फ़रुल्लाह शेख साहब अवां वक़्तु ॾिनो, अवां जी वरी महिरबानी नाज़रीन. गुफ़्तगू मां ॿुधी एक्सपर्ट्स जी जेका मौजूदा सूरत हाल आहे, जेका जंग हिन वक़्तु हलंदड़ आहे, उन जेको 12हों ॾींहुं आहे ऐं उनजा जेके असर आहिनि तमामु घणा शदीद थी रहिया आहिनि, ऐं उनजो जेको इम्पैक्ट आहे ज़ाहिर समूरी दुनिया उनखे भोगे पई, ऐं हर को ॾिसे पियो त कहिड़े रीति इहा डीएस्केलेशन ॾांहुं मामिलो वञे थो. उन ॾस में जेके कुझु कोशिशूं थियनि पियूं उहे कॾहिं संजीदा रूप इख्तियार कंदियूं ऐं कॾहिं ही मामला कुझु बहितरी ॾांहुं वेंदा. जंग कंहिंजे मफ़ाद में न आहे ऐं जंग जा जेके असर आहिनि ज़ाहिर उहे सभिनी ते अचनि था. उन हवाले सां नाज़रीन एक्सपर्ट्स पंहिंजी राय ॾिनी त छा थियणु वञे पियो, छा थी सघे थो. उन हवाले सां गुफ़्तगू ते जेका थी आहे पंहिंजे फीडबैक असांखे आगाह कजो. वरी सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु. तेसिताईं ॾींदा इजाज़त. अल्लाह हाफ़िज़.